नाज़रीन, कुंभ खां ख़बर शामिल कयूं पिया। कुंभ लॻ ॻोठ सॼण ख़ान गोपांग जे रहवासी ताहिर अली वल्द मोहम्मद हसन गोपांग ऐं कराची जी रहवासण नौजवान नारी अरीबा वल्द मोहम्मद उमर काठियावाड़ी वेठल न्यू कराचीअ सां ख़ैरपुर जी अदालत में प्यार जो परणो करे छॾियो आहे। अॼु अवामी प्रेस क्लब कुंभ में पसंद जी शादी कंदड़ जोड़े मीडिया वारनि जे अॻियां दाहींदे चयो त असांजा माइट पसंद जी शादी करण खां पोइ उहे असां मथां ॾमरजी पिया आहिनि। असां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया आहियूं। नारी मिसमात अरीबा वधीक ॿुधाईंदे चयो त मां पंहिंजे होश ऐं हवा सां चवां थी त न ई कंहिं मूंखे अगवा कयो आहे ऐं न ई कंहिंजी ज़ोर ज़बरदस्ती आहे। मां पंहिंजी रज़ामंदीअ सां माइटनि जो टिनि कपिड़नि में घर छॾे ताहिर अली गोपांग सां ख़ैरपुर जी कोरट सगोरी में पसंद जो परणो कयो आहे। जंहिंखां पोइ मुंहिंजो वालिद मोहम्मद उमर, चाचो मोहम्मद इदरीस, मोहम्मद अली काठियावाड़ी ऐं ॿिया जान जा वेरी बणिजी विया आहिनि। जन मां असांखे जान जो ख़तरो आहे। उहे असांखे मौतमार धमकियूं ॾींदे कूड़ा केस कंदा रहनि था। हुननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट, वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां तहफ़ुज़ सां गॾु इंसाफ़ जी घुर कई आहे।